कीलाकोट रोड जिनमें मौलाना साबित अली नदफी, मौलाना ताउसन बलावी, मौलाना असद अली शर, मौलाना अली मुराद कांडो, मौलाना मोहसिन अली कुमी हैं। ज़ाकिरीन खिताब कंदा कोट साबित अली जलवानी में नवा सफ़र सुबह 11 बजे मजलिस आज़ाद आगाज़ा तमाम मोमिन के गुजारिश है इन मजलिस में शरीक थी सवाबदार हासिल कंदा। नाराए तकबीर, नाराए रिसालत, कुल ईमान, नाराए हैदरी। अली वली जी मिदाद नमाज करे थी, अली वली जी मिदाद नमाज करे थी, अली जे हथ ते बैयत नमाज करे थी। मौला अली साहब बुज़ रखी जेको नमाज पढ़े तो ज़वार उन जे चेहरे ते लानत नमाज करे थी। नाराए हैदरी। असांजो वाजिब एहतराम शान शाह मसाइब मौलाना कारी ताउसन बलागी बर मोहम्मद वाल मोहम्मद बुलंदर सलावत। मजी
इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा इम्मा यब्लुगन्न इंदकल किबर फला तकुल लहुमा वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। अल्लाह तबारक व तआला जमीअ मोमिनीन जेके दरबार हुसैन में तशरीफ़ फरमा जो हाज़िरा जो या गैर हाज़िरा परवरदिगार आलम तव्हांजो अचण हिन बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। जेके मरीज़ आहिनि मौला उन्हनि खे शिफ़ाए कुलियत तमाम मुसलमानों के पाण में इत्तेहाद मोहब्बत यकजहती एक ॿिए जे एहतराम करण की तौफ़ीक़ अता फरमाए। तबीयत मुझे जेतिरो इजाज़त ॾींदी ओतिरो पढ़ंदुसि। ऐं मूंखे ख़ुशी आहे जो मुंहिंजे मुर्शिद साईं ख़ातिम हुसैन शाह महरापुर खां ई तशरीफ़ फरमा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मुक़द्दस किताब में इरशाद फरमाए रहियो सूरत बनी इसराईल इरशाद फरमाए रहियो वक़ज़ा रब्बुक अल्लाह जो ही हतमी फैसलो अल्लाह ताबुदू इल्ला इय्या सवाए रब जे कंहिंजी इबादत न कजे। बुतन के खुदा न मनियो खुदा वहदहू ला शरीक उहो आहे जेको मुहम्मद जो बि ख़ालिक़ आहे अली जो बि ख़ालिक़। वबिल वालिदैन इहसाना ऐं वालिदैन ते एहसान कयो। कीमा ते एहसान कयो। वबिल वालिदैन एहसाना की इंफाक नचे। इंफाक की माना है त वालिदैन के खर्च पको ॾेई छॾियो वरी मुंहुं ई न ॾिठो।
अल्लाह तुझे मैं इंफाक न चयो इंफाक नहीं किया उन्हें का बाद में वरी फरमाई व बिल वालिदैन ऐ एहसान उन्हें ते एहसान के इम्मा यबलुगन्न इंदकल किब्र जडे हो बूढ़ाप में तहां वट अचन ला तकुल लहुमा उफ़िन उफ़ तक न चो की मां दर्स हुसैनिया कुरान उफ़ तक न चो वला तनहरुहुमा ई मां खे दर्द का बिन दियो वकुल लहुमा कौलन करीमा बेहतरीन गुफ्तगू कयो की मां वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा उन्हनि लाइ रहमत जा पर विछायो अल्लाह तुझे रहमत जा पर विछाए ओ तहां मुखे जीअं चओ साजुर तो उठया उठया प्यार ओ हीअं चओ मूंखे रब्बि रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा मुंहिंजा अल्लाह इन्हनि ते ईअं रहमत नाज़िल कर इन्हनि ते ईअं रहम कर जीअं हिननि मूं ते नंढपिण में कई हाणे अल्लाह पंहिंजी इबादत सां पीउ माउ जे एहसान जो ज़िक्र छो कयो कुछ खड़ी ते वञो न त ही सम्झी आया इन्हे करे जो पीउ माउ जे पालना में पालण में रब जे रहम जी झलक नज़र ईंदी रब जे रहम जी झलक नज़र ईंदी आहे समझाया तो भला कोन समझान रब जे रहम जी झलक कीअं ईंदी आहे मिसाल हिकिड़ो ॿार जेको सॼे ॻोठ में सॼे ॻोठ उन में तंग हुजे सॼो ॻोठ तंग हुजे ऐं शाम जो घर अचे त मां मानी रखियो वेठी हूंदसि ॻाल्हि न सम्झ में सॼो ॻोठ तंग पर मां मानी रखियो वेठी हूंदसि अल्लाह तुझे इन्हे मां खां मां 95% 99% वधीक बंदा मां तोसां मोहब्बत कंदो आहियां ॻाल्हि सम्झ में अचे तोसां मोहब्बत कंदो आहियां अच्छा
इंसान अॼु त पाण खे अलाए छा थो सम्झे अमीरुल मोमिनीन अब्दुल बलाम में चए थो त मन अरफ नफ्स फक़द अरफ रब पाण खे ई कोन सुञातो थई रब त ञाणी ॻाल्हि समझ में अचे हाणे इंसान खून जो गोश्त जो हिकिड़ो लोथड़ो गोश्त जो हिकिड़ो लोथड़ो देर न कराईंदुसि माण्हू गोश्त जो लोथड़ो वो लोथड़ो बगैर निगरान जे पासो वराए न थो सघे बगैर निगरान जे पासो ई वराए न थो सघे न शूर न हवास कम पिया करनि न नफ़े नुक़सान जी ख़बर छुरी दे सोने सां वेठो खेॾे न वरी वेही पियो सघे बग़ैर निगरान जे न वरी उथी पियो सघे हिकिड़ी शइ ते पढ़ंदो आहियां इहो केरु आहे जेको हिन जी निगरानी पियो करे रात जो निंडूं फिटाए ॾींहं जो जगराता थकावटूं इहा मां या मावा छो त राज़िक हुआ गिरह भनी त माव खाराईंदी आहे क़ादिर तकल्लुम हुआ कलाम जी ताक़त रब ॾींदो आहे पर ॿोलियूं त मां सेखारींदी आहे या माव चार मकाम ते अल्लाह पंहिंजी इबादत सां गॾु वालिदैन जो ज़िक्र कयो चार मकाम सूरत बकरा ला ताबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना अल्लाह का बगैर कंहिंजी इबादत न कयो वालिदैन के एहसान कयो वाबुदुल्लाह सूरत निसा वाबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैया व बिल वालिदैन एहसाना अल्लाह जी इबादत कयो बुतन जी न अल्लाह जी इबादत कयो हुन तो शरीक न बनायो वालिदैन ते एहसान कयो अला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन एहसाना सवाए खुदा जे तहां छो था पंहिंजी इबादत कयो वालिदैन ते एहसान कयो वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन एहसाना वालिदैन ते एहसान कयो सब चुप थी विया हो साधु त उथिया पिया तो दुखी ॻाल्हि हटे चुप थी वेंदो त पोइ साईं हाणे कीअं थींदो कमु आहे चार मकामात ते अल्लाह पंहिंजी इबादत सां गॾु वालिदैन जो ज़िक्र छो कयो बिल वालिदैन एहसाना छो चई ॿी का शइ चई सघे पियो वालिदैन खे पाणी पियारींदा कयो वालिदैन खे मिसाल मानी खाराईंदा कयो वालिदैन जेके उथी बीहंदा कयो कान का चई सघे पियो एहसाना छो चई बिल वालिदैन एहसाना छो चई इन करे बिल वालिदैन एहसाना चई पंहिंजे इबादत सां गॾु जो अल्लाह तो चए जेतरी
बि मुंहिंजी इबादत कयो न त बंदगीअ जो हक़ अदा नथा करे सघो फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान जेतिरी मुंहिंजी इबादत कयो बंदगी जो हक़ अदा नथा करे सघो ऐं जेतिरी बि पीउ माउ जी ख़िदमत कयो त बि पीउ माउ जो हक़ अदा नथा करे समझ में मौला इज्जत बख्शीन रईस हज़रात तशरीफ़ फरमा मुझे त हिकिड़ो जुमिलो थो इन्हनि जे सवाब जे लाइ चवां केतिरो बि अल्लाह वालिदैन जो ज़िक्र क़ुरान में कयो आहे हुकुम ॾिनो आहे उनजे एहसान जो छॾे वियुसि तकलीफ़ पर सब मुझे जुमिलो ॿुधो मौला जमदा खाना जो भाई असां को बेहतर पढ़ना ॾिसो केतिरो बि अल्लाह वालिदैन जे एहसान जो ज़िक्र कयो आहे पीउ माउ जी इज़त के जे घर में पीउ माउ जी इज़त औलाद नथो करे पूरी बि न पवंदी मरकज़ के मरकज़ मन एहतराम पीउ माउ जो कर अञा इलाही कुझु मूंखे पढ़णो हो पर मां इंशाअल्लाह वरी ज़िंदगी रही त केतिरी बि इज़त अल्लाह क़ुरान में पीउ माउ जे एहतराम जी कई आहे पर तव्हां सभु ई मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो अल्लाह जेको वियो आहे ज़ियारत ते उनखे ख़बर आहे जेको न वियो आहे अल्लाह उनखे नसीब कंदो केॾी बि इज़त वालिदैन जी अल्लाह कई आहे पर जॾहिं मासूम जे ज़रिए में विधे न तो उते हिकिड़ो लफ़्ज़ चवंदे बेअबी अंत व उम्मी ओ मुंहिंजा मौला मुंहिंजा पीउ माउ तव्हां तो कुर्बान ज़ियारत जो लफ़्ज़ आहे बेअबी अंत व उम्मी मुंहिंजा मौला तो मुंहिंजा पीउ माउ कुर्बान हिकिड़ी माउ हिकिड़ी मां हिक ख़ानदान मां हली हिकिड़े अहिड़े दर ते आई जो ॿारनि खे चई डोली रखो हिकु रसूल दरूद पढ़ंदो मां पैदल हलंदसि साइण अचण सां पैर चौथ ते न रखियो छा रखी सिर रखी अंदर रात गुज़री सुबह जो जनाब फिजा खे ॾिठे ॾिसी जी तूं उहा बानी आहे जेकी साइण ज़हरा मूंखे ख्वाब में नूह बणायो उन सां बानी ही त गॾु हुई उहा बानी आहे जी फिजा चयो हा मां उहा बानी आहियां नालो खणा थो साइण रुबाब ॾिसी चएसि थी हुसैन खे भेणी माटी मुखानी वञी आहियां तोखे ख़बर आहे मुंहिंजे ज़ाकिरी 40 साल जी न शहादत पढ़ी न सघंदो हुसैन खे भेणी मां साइण फिजा चयो हा हुसैन खे भेणी मां जनाब रुबाब चए थी पोइ मूंसां मिलण न आयो जनाब फिजा ॾिसी चएसि थी तूं हाणे हिन घर में आई आहे कीअं अचनि अञा सिज बीठो अञा दुनिया चवंदी आहे शिया रोइनि छो था कीअं अचनि अञा सिज बीठो
ओ सिज बीठे जेके भाजाई खे मिलण नथियूं अचनि उन्हनि शराबीअ सां कीअं ॻाल्हायो या हुसैन हक़ मज़लूमनि खे वणनि हक़ मज़लूमनि खे वणनि नौजवाननि खे सम्झायां त सही न मोमिनात थोड़ी जुमला वरी पढ़ जे उहा कनीज़ा तो हुसैन के भेणियूं आहिनि हा आहिनि पोइ मूंसां मिलण न आयूं आहिनि साईं चए थी कीअं मिलनि अञा सिज बीठो ओ जेके सिज बीठे साईं खे मिलण नथियूं अचनि उन्हनि शराबीअ सां कीअं ॻाल्हायो भाउ नवाब जेको अॻिते न वधो जेके सिज बीठे भाॼाईअ सां मिलण नथियूं अचनि उन्हनि शराबीअ सां कीअं ॻाल्हायो हे हक़ मज़लूमनि खे रहण हे हक़ मज़लूमनि खे रहण तो ये जुमला काफी है पर मुझे थोड़ा लफ्ज अगते पुछो इन साइन के झोली में अल्लाह बौला दुनी धी वडी पुत्र नंढो हुसैन धी खे एड़ो पालियो जो सीने को सवा सकीना के निंड ही न अचे अज़ादारो एक मरतबा हुसैन जो सफर ते सकीना सुती सॼी रात पुफिन जे दरवाजे ते चाचन जे दरवाजे ते सब चवन सकीना सुनी पो कीअं सुम्हा मूंखे बाबे जे सीने को सवा निंड नथी कीअं सुम्हा मूंखे बाबे जे सीने को सवा निंड नथी अचे 3 रातनि खां पोइ हुसैन आयो शबीर के साइण रुबाब ते झलियाए नथी जो जॾहिं सफ़र ते न वञे पर जॾहिं वञे हिन न्याणीअ जो बंदोबस्त करे वियो 3 रातूं थियूं अथई सकीना सुती न थिए पाणी भरिजी आयो आहे 3 रातूं थियूं अथई सकीना सुती न आहे खयईं सकीना सो ॿार खॿी जाइ जो खणबो छो त हेॾो दिलि आहे खणी पुठीअ ते हुसैन हथ फेरे थो रुबाब खे चई ॾिसी आहे अकबर जागे थो हा जागे थो हाणे धीउ सां जीअं न नंढड़ी धीउ सां पीउ ॻाल्हाईंदो आहे पंहिंजे मुंहुं हुसैन ॻाल्हाएसि थो सकीना तुंहिंजी माउ जा पेका बि अमीर आहिनि तुंहिंजी माउ जा साहुरा बि अमीर आहिनि सकीना तू एक गरीब पीर की धी आहे गरीबन जो धीअरूं एॾा मान न कंदियूं आहिनि जे मुंहिंजो सीनो न मिलई त अब्बास जे सीने ते सुम्ह जे अब्बास जो सीनो न मिलई त अकबर जे सीने ते सुम्ह जा जे अकबर जो सीनो न मिलई मुक़द्दर जिथे सुम्हारई उते सुम्ही मलक वारी पड़ा हक़ मज़लूमनि खे रोना जिथे जाइ मिलई उते सुम्ही पइजा और खुदा जो कसमा जे गौर अञा ताईं न कयो आहे मसाइब जे तरफ़ उनखे मां चवां थो हिकु मरतबा मिटीअ ते सुम्ही के थी बाबा अमीरनि जूं धीअरूं तकियनि ते ज़िदियूं बाबा मुझे सुमा मिट्टिया दे लाहौर में माशरो पड़े इन्हें लफ्ज़ ते मजलिस लता
हिकिड़ो वेर मुंडे ॾिस शहादत मां न पढ़ी सघंदो साईं टे हिस्सा क्या हुसैन ॾहींअ जी रात जा सहाबन में हिकिड़ो हिस्सो हरमन में ॿियो हिस्सो इबादत अदादारो सहाबन में जॾहिं हिस्सो के बाबे ॾे ॾिसी चए थी इहो सॼो हिस्सो सहाबन में हूंदे ओ मुंहिंजी हिकु रात जा महिमान बाबा तू ईअं वेझा जो मां तुंहिंजो चहिरो ॾिसां साहिबनि जी पुठी हुजे इहे हक़ मतिलबु मां वाइदो कयो हिकिड़ो भेण जेतिरो मां करे सघां हिसो गुज़रियो हरमन में हुसैन उथियो छाइण करे न पई उथी पीउ जी अबा में हथ विधे पुठीअ जी चादर ॾिसंदा न ॿार बुरके माउ जे में हथ विझी कीअं हलंदा हलंदी थी वञे हुसैन हुनखे हुसैन हुनखे हुनखे हिकिड़ो ख़ैमो आहे नौजवानो हिकिड़ो अहिड़ो ख़ैमो आहे जंहिंमें हर थी वञे वरी मोटी थी अचे वरी बाबे जी अबा में हथ माउ जे बुरके में हथ हुसैन पुछे थो ज़ैनब सकीना हर काॾे थी वञे साईं फरमाए थो हुसैन जीअं तूं मुंहिंजो भाउ ईअं सकीना जो हिकिड़ो भाउ ओन असगर जे ख़ैमे में वञी चए थी अदा मां हिकु ख़ैमे में थी ॻोल्हियां सल डुक पाणीअ जो बची पए जेको साईं कयो आहे टियों हिस्सो आहे इबादत जे लाइ हुसैन जेको सकीना वे मां इबादत कया आख़िरी रात का हिस्सो हथ बधी चए बाबा किथे विया मां जी झोलीअ में बाबा इन झोलीअ में त मां शाम ताईं वेंदसि तू तो मुझे एक रात जो मेहमान बाबू नाशक मां शाम ताईं वेंदसि हली हुसैन क़याम में बीठो आहे सकीना मिटीअ माफ़ कजो मां उठी पढ़ी न सघंदो आहियां सकीना मिटीअ ये बाबे जे ॾिसंदी रही चेहरे आख़िरी सोन रात जो ॾिसंदी रही रुकूअ में वियो थोरो हेठि थी जॾहिं सजदे में वियो हुसैन त ही रुखसार मिटी बाबे जे चेहरे ॾे ॾिसंदी रही थोरी देर खां बाद चए थी बाबा सर खण मूंखे तुंहिंजो चेहरो नज़र नथो अचे या हुसैन हक़ मज़लूमन खे रोअण ॾिसंदी करबला खां बाद धीअ जी सवारी बेपलाणो उठ न अमारी न पलाणा पीउ जी सवारी नेज़ो धीअ अख न कढी पीउ जे चेहरे हिकु ज़ालिम चए थो ओ ज़ालिमो ही केरु आहे हुसैन ही केरु आहे सकीना छा थियनि पाण में ही पीउ आहे हीअ धीअ चए थो मां करबला खां ॾिसंदो थो अचां हिन धीअ इन सिर मां अख न कढी आहे ओ ज़ालिमो इहो सिर लाहे धीअ खे मिलायो नथा चवनि था हुकुम कोन्हे इजाज़त नाहे सिपाही चए थो मां कॾहिं मिलाईंदो काथे वेहंदासीं
रात जो आराम कंदो काफिलो सजाद के थोरो परते ये सैन हुजाल होले सिपाही होले अधरात जो टाइम थियो आओ सकीना उठी आसमान दे मोह करे ते दी मुझा अल्लाह सल सिपाही अखे निंद्रा जीवने संदूकुन में सरहान सिपाही मठों वेठा माँ बाबे सा मिला सिपाही जब माँ आवाज न्याणीअ जो ॿुधो गोॾनि में मुंह विधो ये न्याणी समझे तो सिपाही सुम्ही पियो आहे मूंडे ॾिसो जे मुकारी बणजी आयो आहे रण वन नखणा पेर सकीना खणी संदूक दे गलिया सिपाही जदो जॾहिं मूं वटि गुज़री आज मुंह मथे कयो एॾी डरायल हुई मूंडे ॾिसी चई चाचा न मार मां संदूक खे हथ न या हुसैन या हुसैन या हुसैन मलक वारी पड़ा मलक वारी मोड़ ऋषि के भी जन मां संदूक के हथ न लाग ही सालिम छो हली